सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां। टाउन कमेटी राणीपुर जे मुलाज़िमनि जो कारनामो। शहर जो गंद किचिरो खणी भिटाई महल जे मेन घिटीअ में उछलाए छॾियो। रहवासियुनि जो एतिजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिबि राणीपुर टाउन कमेटी जे मुलाज़िमनि पारां नालियुनि ऐं शहर जो गंद किचिरो भिटाई महल जी मेन घिटीअ में मस्जिद आॾो उछलाए छॾियो। भिटाई महल जे रहवासियुनि मियां एजाज़ अब्बासी, अमान शाहानी, अफ़ज़ल जूनेजो, उस्ताद रियाज़ जामो ऐं ॿियनि जो एतिजाजी मुज़ाहिरो। नाअहल टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। उन मौक़े ते मुज़ाहिरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त राणीपुर टाउन कमेटी इंतज़ामिया TMO ऐं ॿियो अमलो नाअहल आहे, जंहिंजे करे शहर में गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि ऐं हाणे वरी टाउन कमेटी जे मुलाज़िमनि पारां शहर जो किचिरो भिटाई महल जे मेन घिटीअ में मस्जिद ऐं स्कूलनि आॾो उछलाए असां लाइ आज़ार करे छॾियो आहे। हुननि DC खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त राणीपुर टाउन कमेटी जे नाअहल अमले खे हटाए को ईमानदार अमलो मुक़ररु करे भिटाई महल जी घिटीअ मां किचिरो खणाए सफ़ाई सुथराई कराई वञे त जीअं शहरी सुख जो साहु खणी सघनि। एडमिनिस्ट्रेटिव